नाज़मी जो दौर हो उनमें अरबे रुपए जा फंड हूंदा हाणे रुगो ओज़ेटी शेयर आहे। नाज़रीन, लोकल काउंसिल सिंध एसोसिएशन पारां कराची जे हिकु होटल में कॉन्फ्रेंस कोठाई वई आहे। इन कॉन्फ्रेंस में मुख़्तलिफ़ शहरनि जे मेयर्स, ज़िले काउंसिल जे चेयरमैन्स, टाउन कमेटी जे चेयरमैन्स तकरीरूं कंदे इहो मुतालबो कयो आहे, शिकायतूं कयूं आहिनि त उन्हनि वटि अख़्तियार न आहिनि ऐं उन्हनि खे फंड्स घटि ॾिना पिया वञनि ऐं हीउ जेको बलजाती एक्ट आहे या जेको कानून आहे उनमें तरमीम कई वञे। अचो त हिन कॉन्फ्रेंस में मौजूद मुख़्तलिफ़ जेके मेयर, चेयरमैन ऐं ॿिया जेके बलजाती नुमाइंदा आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयो त हू छा था चवनि। बाख्तियार बनाया जाए और जो फंड्स है वो बढ़ाए जाए, अमेंडमेंट की जरूरत है इस कानून में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये जो निज़ाम है और सूबों के मुकाबले में सिंध का निज़ाम बहुत बेहतर है। इस निज़ाम में जो चीज़ें हैं उसको और मज़ीद बेहतर करने की ज़रूरत है, लेकिन इन चीज़ों को सबलेट करने की ज़रूरत है। इस कानून में नई तरमीम की ज़रूरत है। सब दाऊं पिया कनि चेयरमैन त असां वटि ॼण अख़्तियार ई कोन्हनि, फंड्स जेके आहिनि सॼा हलिया था वञनि पघारनि में, छा चवंदो? अॼु वारी जेकी कॉन्फ्रेंस आहे उहा कई इन करे आहे त जंहिंमें असां इन सिस्टम खे स्ट्रेंथन करे सघूं। इहा LCA जी वजह सां अॼु लोकल बॉडीज़ पूरे पाकिस्तान में आहे ऐं असां इन जो क्रेडिट खणंदा आहियूं। हमेशह असां पटिशन विधियूंसीं, असां कोर्ट में वियासीं। पंजाब में जॾहिं मसइलो थियो, पंजाब में रिस्टोरेशन ऑफ पावर्स करायोसीं, वापसि इख़्तियारात ॾियारायासीं ऐं हाणे बि जेका नंढा नंढा मसइला हूंदा आहिनि उहा हल कंदा आहियूं। हाणे जॾहिं सिंध में लोकल गवर्नमेंट तमामु सुठो पियो हले ऐं काथे काथे वॾा सारा जोगा प्रोजेक्ट्स आहिनि त उते जाते चंद मसइला आहिनि, जीअं ADP स्कीम्स आहे, जीअं डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर्स जो फंड जो इशू आहे, जीअं टाउन एंड म्यूनिसिपल कमेटीज़ के पब्लिक हेल्थ वारो डिस्पोजल्स जा मसइला आहिनि, यूनियन चेयरमैन्स के मसइला आहिनि, काउंसलर्स के सही तरह को इख़्तियारी प्रोग्राम न आहे, तो उन जी वजह सां इहो प्रोग्राम थियो आहे। ऐं असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब असांखे चयो आहे त नओं इनखे मज़ीद स्ट्रेंथन कयो, नओं कानून ठाहियो, त इन करे असां हिन सभिनी खां तजावीज़ वठूं था पिया। इंशाअल्लाह सुठो प्रोग्राम करे तव्हां ॾिसंदो त जीअं सिंध हमेशा मतिलबु हिन बलजाती एक्ट में तरमीम थिए पई, ज़रूरु तरमीम थींदी ऐं बहितरी लाइ थींदी, वधीक इन्हनि खे स्ट्रेंथन कयो वेंदो इंशाअल्लाह। इन जे करे जो को जो फ़ाइदो न आहे, छो इन जे करे फंड्स न आहिनि। जेका 5 करोड़ रुपया मिलनि, OZT आहे न, हाणे OZT उन मंझां 5 करोड़ मंझां असांजूं 3.5 करोड़ पघारूं ऐं पेंशन्स वञनि थियूं। 3.5 करोड़ 1.5 करोड़ असां वटि सेविंग थिए थी। माना त 18 करोड़ साल में। मेंबर घणा आहिनि? 98। हिसाब कयो त 18 लख अचनि था साल ते डेवलपमेंट स्कीम लाइ हिकिड़े खे। हाणे उन्हनि 18 लखनि मां 100 फुट जेका CC हूंदी, ॿियो छा हूंदो? त सुठो आहे त उन खे जो ख़तमु कजे, यूनियन काउंसिल्स खे स्ट्रॉन्ग कजे ऐं टाउन्स खे स्ट्रॉन्ग कजे, या त वरी पोइ डिस्ट्रिक्ट काउंसिल खे बाक़ाइदे स्ट्रॉन्ग थिए फंड्स में, पोइ त ठीकु आहे, अदरवाइज़ फज़ूल आहे। ॿियो बि तव्हां दाऊं कयूं एंटी करप्शन जूं ऐं ऑडिटर्स जूं, छा आहे? इतलात आहिनि त फेक एंड फैब्रिकेटेड एप्लीकेशंस थियनि थियूं, पोइ उन्हनि ते पोइ चेयरमैननि खे तंग थो कयो वञे। ऐं ॿियो ऑडिट ॾिसो न, ऑडिट बिल जेके बि असांजा थियनि था उहे पहिरियां ई ऑडिट था थियनि, प्री ऑडिट आहे असां वटि। जी हा, उहो थी थो वञे, उहो करे थी सिंध गवर्नमेंट जी ऑडिट। उन खां पोइ वरी साल ते हिकु दफ़ो वरी फेडरल ऑडिट थी अचे, उन्हनि जो वरी सिस्टम जेको सुधार थो थिए। हाणे उन्हनि खे करणु खपे सिंध गवर्नमेंट वारा ऑडिटर उन्हनि जी ऑडिट, त बाबा तव्हां ऑडिट सही कई आहे या न। हिकिड़ो दफ़ो ऑडिट थियल आहे अॻे, उन ते वरी री ऑडिट कनि छो था कनि? इहा शइ आहे। सभिनी जा जेके तक़रीबन मुतालबा अचनि पिया त हिनखे बाख्तियार बणायो वञे, छा अख़्तियार न आहिनि या इनमें कानून में तरमीम जी का गुंजाइश आहे, छा चवंदो? ॾिसो न, इधर में लोकल काउंसिल जे में इलाही मसइला आहिनि, उहो ख़ुदि चेयरमैन साहब जो बि डायरेक्शन आहिनि, उनखे इनपावर कयो, बाख्तियार बणायो। उनमें हिकु त तव्हां पाण ॿुधो, हिकु त फाइनेंशियल प्रॉब्लम आहिनि, छाकाणि उहो मिलनि था OZT शेयर। हाणे OZT शेयर अगरि हिकिड़े ज़िले खे मिले थो 3 करोड़ 4 करोड़, उन में 2 करोड़ वञनि था पेंशन ऐं पघारनि में, तव्हां डेवलपमेंट किथे कराईंदो? उते न थी सघंदो। करोड़ में घणी बचत करायो,
करोड़ में जिते 16 लाख पॉपुलेशन आहे, 14 लाख पॉपुलेशन आहे ज़िले जी, उनमें न हुजण जे बराबरि आहे न। उन करे इहो लोकल काउंसिल एसोसिएशन जो असां इहो फ़ैसिलो कयो त सभिनी दोस्तनि खे गॾायूं, हर को पंहिंजा इशूज़ रेज़ करे, जेके मसइला आहिनि उनमें असां मिनिस्टर साहब खे बि मदऊ कयूं। जीअं साईं नासिर शाह बि आयो, महिरबानी करे उनजे सभई ॻाल्हियूं थियूं। हाणे असां उन सॼो हिकु त इहो करणु घुरिजे त जेके पेंशन ऐं पघारूं आहिनि उहे जीअं आम सर्विसिस वारा ट्रेज़री मां वठंदा आहिनि, उहो उतां वसूल कनि ट्रेज़री मां, ऐं बाक़ी हिते जेको थिए उहो डेवलपमेंट ते ख़र्च थिए। ऐं उनखे अलावा स्पेशल ग्रांट जो बि असां उनखे गुज़ारिश कंदासीं, ताकी माण्हुनि जा एक्सपेक्टेड घणा आहिनि। इन करे जो अॻु में जेको तव्हांखे ख़बर आहे नाज़मी जेको दौर हो न, उन में अरबे रुपयनि जा फंड हूंदा हुआ, जंहिंजे करे माण्हू अञा बि उहा सम्झनि था उहा, पर हाणे उहे न आहिनि। हाणे रुगो ओज़ेटी शेयर आहे, हाणे उन खे वधाइण जी ज़रूरत आहे। उन खां अलावा कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जीअं काउंसलर आहिनि, डिस्ट्रिक्ट काउंसिल जा जेके मेंबर आहिनि, उहे हिकिड़ो यूनियन काउंसिल में चूंडजी ईंदा आहिनि। उन यूनियन काउंसिल जो 15, 20,000, 16,000, 17 पॉपुलेशन आहे, उन जो रिप्रेजेंटेटिव आहे, लेकिन उनखे कुझु बि ॿियो रोल न आहे, सिर्फ़ु मीटिंग अटेंड करे चेयरमैन खे वोट करे। असां चऊं था त उनखे बि कुझु पावर मिलनि, ऐं उनखे ॿियो न त जेको यूनियन काउंसिल जो चेयरमैन आहे उते जेको फंड वग़ैरह थियनि था लोकल, उहो उन सां गॾु सिग्नेचरी हुजे, ताकी उनखे बि कुझु पावर मिले। अहिड़े क़िस्म सां बि काफ़ी शयूं आहिनि जंहिंजे करे अॼु हिते डिबेट डिस्कशन थियो आहे, ऐं इंशाल्लाह इन जा सुठा नतीजा निकिरंदा। तजावीज़ वरितियूं आहिनि। ई 2015 खां ई कौंसिल ठहियो आहे, उनखां पहिरीं मां त 2015 खां इन कौंसिल जो मेंबर आहियां, जितां उन वक़्तु ज़िला कौंसिल कराची जो चेयरमैन सो। उन टाइम खां इन्हनि जो तजावीज़ वठंदा आहिनि, माण्हुनि जो ओपिनियन वठनि था, जेके ग्राउंड में मौजूदु आहिनि उन्हनि खां वठी सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट पोइ क़यादत ताईं मोकिलींदा आहिनि। हिते जेके बि इशूज़ हुआ जंहिं कौंसिल जा हुआ, चेयरमैननि जा हुआ, रिज़र्व सीट जे ख़्वातीननि जा हुआ, उन्हनि पंहिंजी तजवीज़ूं रखियूं आहिनि। हाणे ॾिसूं क़यादत जेको बि फ़ैसिलो कंदो, ऐं चेयरमैन साहब जी ये हिदायत हुई त पावर्स निचली सतह तक डिलीवर थियणु खपे। ऐं शायदि इन तजवीज़ूं वठी को हिकमत अमली ठाहिनि था, ऐं उनमें ॾिसूं चेयरमैन साहब जेको फ़ैसिलो कंदो, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कंदो, ऐं उन्हनि हमेशह चयो था पावर निचली सतह तक मुंतक़िल थियणु खपनि। अॼु इन सिलसिले जो ई करियो।